सॼी राति आहे, बैरसनि जी बरसाति आहे, हर को शहंशाह जो मुरीद खां दुआऊं पिनण आयो आहे त बाबा साईं जी असांजे धर्म शर्म जी रहिजी जी परंपरा न आहे इहा। बाबा साईं पारू शाह साहिब जी सौगात आहे वसण शाह जे प्यारनि खे तक़रीबन 200 साल पुराणी इहा सौगात आहे। कहिड़े न कहिड़े रूप सां शहंशाह पंहिंजा कम अची करे पाण थो करे। मञियो वियो आहे त उमास जी राति जी वॾी महानता आहे। कहिड़ा बि रुकियल कम छो न हुजनि, निर्धन खे करे धनवान, निपुटनि खे संतान वसण शाह ॾींदो आहे। सभु साईं खां दुआऊं पिनण आया आहिनि। फ़क़ीरनि जो दिलि ते मेला मौजूं मस्तियूं लॻी पयूं आहिनि। हिकिड़ा मेला ख़तमु थींदा ई न आहिनि, वरी ॿियनि मेले जी तयारी हूंदी आहे। ऐं गुनगुनदार चवंदा हुआ लख लॻनि वर्सियूं पयूं ऐं लख लॻनि मेला पिया, पर कीअं ॿुधोसीं तंहिं खज़ाने कॾहिं खोट पए। फ़क़ीरनि जा खज़ाना आहिनि। वरी असांजे लख बाबा लख नहीं रख रखंदे त वसण शाह जा दीवाना वड़ी वाले ने मेरा वसण शाह जो वसण शाह जी रहमत सां ई आहे। इहो आहे नंढी साईं वसण घोट जी वॾी सुखड़ी आहे त 10 तारीख़ ते असांजे दिलबर जो बर्थडे बि आहे। वसण शाह दरबार में सभिनी प्यारनि खे कुर्बानी घोट आहे त वसण खे बि आसीस बि अची कंदा, संतनि खां दुआऊं बि वठी वेंदा। फ़क़ीरनि जा द्वार आहिनि, अचो बाबा सजदो बि कयूं ऐं बचनि खे दुआऊं बि ॾियूं। साईं जे धर्म शर्म जी रहिजी जंहिं वसण शाह जी फुलवारी बि वधे वसे ऐं अॻियां बि जेके नंढड़ा नंढड़ा ईंदा ई रहनि त छोकिरनि खे बाबा सेखारण जी कुझु ज़रूरत न आहे। वसण शाह पाण ई सेखारे करे मोकिलियो। नंढो ॿार कलाम ॻाए किथे ॾिठो न आहे। आयो लाल जेको चवंदो झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल। क्या बात है। वो त हर को प्यारो चवंदो आहे जेको चवंदो झूलेलाल तेजा थींदा बेड़ा पर। पर जेके बि कुआरा वेठा आहिनि, जेको चवंदो झूलेलाल वेठे घर ई झूलेलाल चवंदो उन्हनि जा बि ॻाल्हि जे शान जो शाह राज़ करे। लख वसण घोट की जय, शहंशाह पारू शाह साहिब की जय, गुलजार साईं आनंद साहिब की जय, साईं गुलजार साहिब की जय। साईं जे चरणनि में विनती कंदासीं त सॼी मेरावलास टीम जी बि रहिजी अचे। सदाईं दरबार सां हिन जो प्यार जुड़ो पियो हुजे। हिन जा बि जेके रुकियल कम आहिनि साईं जी पाण राज़ करे हिकदमि वरी सॼे शहरवासियुनि खे कुर्बानी कोठ आहे त 10 तारीख़ ते दिलबर जे बर्थडे ते अची करे मछली खे आसीस बि कंदा ऐं संतनि खां दुआऊं बि वठंदा। बाक़ी जेके रहिजी वञनि 10 तारीख़ न अची सघनि त असांजे मुर्शिद सदगुरु शहंशाह बाबा बसंत कोट साहिब जो 169 बर्थडे आहे 12 तारीख़। जेके रहिजी वञनि त हुते अची हाज़िरी हणनि।